अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़ज़ ख़वातीन हज़रात। सिंधी फिल्म संसार जे ख़ासि शुमारे जे ॿिए हिस्से में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़िरियल हफ़्ते असां अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कयो हुयोसीं उस्ताद सलामत हुसैन ख़ान जे हवाले सां ऐं बासरी जे हवाले सां हिकु ख़ासि निशस्त आहे ऐं असां वटि उहे साॻिया मुअज़्ज़ज़ महिमान निगरामी मौजूदु आहिनि जेके उस्ताद जे फ़न जे हवाले सां संदसि शख़्सियत जे हवाले सां असां ऐं अवां सां पंहिंजनि ख़्यालनि जे पंहिंजे वीचार जे इज़हार लाइ हिते मौजूदु आहिनि। असां वटि उस्ताद सलामत हुसैन मौजूदु आहिनि। भलीकार तव्हांखे वरी वॾी महिरबानी अवां जी हिते आया आहियो। ऐं महमूद अली साहिबु आहिनि। महमूद साहिबु तव्हांजी महिरबानी, तव्हांजो करम इनायत असां साण आहियो। शाहिद भुट्टो साहिबु जिन आहिनि, भुट्टो साहिबु वॾी महिरबानी, तव्हां आख़िर सां असां गॾु आहियो। ऐं इरशाद अली साहिबु आहिनि, इरशाद साईं तव्हांजी वॾी इनायत। शाहिद साईं, उस्ताद जे हवाले सां जीअं लास्ट टाइम असां ज़िक्र कयोसीं फिल्मी मौसीक़ीअ जो ऐं जीअं बरसग़ीर जी मौसीक़ी आहे, त तव्हांजे ख़्याल में हिन वक़्तु हिननि जी लेवल जो फ़नकार असां वटि बरसग़ीर में केरु आहे? बरसग़ीर में जेको आहे मुंहिंजे ख़्याल में फ्लूट में जेके हिन वक़्तु जीअरा माण्हू आहिनि जी लीजेंड्स, हरिप्रसाद चौरसिया साहब, हा जी जी हा, हिंदुस्तान में जेको आहे उहो तमामु हिननि जो ख़ासि सलामत साहिब जो ख़ासि हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे जेकी तमामु घटि फ्लूटिस्ट में हूंदी आहे। उहा इहो त हिकिड़ा अहिड़ा फ्लूटिस्ट आहिनि जेके सिर्फ़ु ऑर्केस्ट्रा में वॼाईंदा आहिनि, उनजी सोलो परफॉर्मेंस न हूंदी आहे। पर हीउ वाहिद माण्हू आहे असांजे पाकिस्तान में जेको न फ़क़ति फिल्म इंडस्ट्री जे पीसिस खां वठी हिकिड़े कलाक जो राग वॼाइणु उहो हुननि सिखिया वरिती आहे बाक़ाइदगीअ सां उस्तादनि जी। ऐं तमामु घणनि रागनि जी जेके बंदिशूं या तमामु घणे रागनि ते महारत हासिलु हुजे ऐं मुख़्तलिफ़ तालनि में उन्हनि खे वॼाए फ्लूट में जेको आहे उहो हिन माण्हू जो कमाल आहे। ऐं ॿी नंबर ॻाल्हि इहा त फ्लूट त अॻे घणो करे मतिलबु हिकिड़ी बांस मां ठहियलु हिकिड़ी इंस्ट्रूमेंट आहे जंहिंमें होल्स करे ऐं जेके आहिनि उहे बाद में उन में सुर वग़ैरह जी फ्रीक्वेंसी विधी वई। हिन वक़्तु सॼी दुनिया में जेके फ्लूट मिलनि थी उहे जेके 12 ऑक्टिव्स हिकिड़े सप्तक जा 12 जेके नोट्स आहिनि, हिकिड़ो ऑक्टिव आहे, उन्हनि हर कंहिंजी फ्लूट अलॻि अलॻि आहे। ऐं फ्लूट में इहो बि आहे त हिकिड़ियूं तमामु थुलियूं फ्लूट्स आहिनि, बेस फ्लूट जिनखे चऊं था जी, वरी मिडिल ऑक्टिव जी फ्लूट ऐं डीप ऑक्टिव जी फ्लूट जेके नंढी फ्लूट्स वग़ैरह हूंदियूं। त हीअ उन्हनि सभिनी में वॼाइण में सलामत साहिबु जेको आहे हिकिड़ो मास्टर आहे। त फिल्म इंडस्ट्री में बि ईअं ई थिए थो त मुख़्तलिफ़ फ्लूट जी उन में ज़रूरत पवे थी। अच्छा, ॿियो फिल्म में ख़ासि ॻाल्हि इहा हूंदी आहे त जेको बि पीस हूंदो आहे उहो टेक्निकली घटि पर फीलिंग वारो घणो हूंदो आहे। फिल्म इंडस्ट्री जी मौसीक़ीअ में घणो करे फ्लूट जॾहिं बि इस्तेमालु कई वेंदी आहे ऐं ॿियो उहे मुख़्तलिफ़ मूड्स हूंदा आहिनि। कॾहिं हैप्पी मूड हूंदो आहे, कॾहिं सैड मूड हुजे थो, कॾहिं को मज़ाहिया मूड हुजे थो ऐं उन्हनि खे हलाइणु ऐं उन्हनि खे प्ले करणु जेको आहे हिन माण्हू जो मास्टर आहिनि हीअ माण्हू उन कम में जेको आहे। उस्ताद साईं, तव्हां रियाज़ केतिरो कंदा आहियो? मतिलबु आम ज़िंदगीअ में मतिलबु हूंदी आहे प्रैक्टिस या छा कीअं हूंदो आहे सिलसिलो? नहीं, अब तो बच्चे भी कहते हैं बस बहुत ज़्यादा हो गया, लेकिन मैं उनसे ये कहता हूँ कि यार मैं तो इसको छोड़ देता हूँ लेकिन ये मुझे नहीं छोड़ती। तो बस ये एक्टिविटी रहती है कि शाम को वहाँ नापा चले जाते हैं, वहाँ एक आध घंटे तबले के साथ या वैसे बैठ के बजाते रहते हैं। तो ये होता है, फिर रात को घर में खाना वाना खाने के बाद में या बाहर निकल जाते हैं कहीं एक आध घंटे, फिर वहाँ से आप घर पे नहीं बजाते? घर पे ही बजाते। अब मतलब आपने कहा था कि बच्चों के सामने कभी नहीं बजाया? नहीं, वो तो पहला दौर था ना। अच्छा, हाँ, उससे उस दौर में कभी मैंने घर में बांसुरी नहीं बजाई। और होता ये था कि जैसे मैं लंदन से आया या कहीं से आया तो बस वो फ़ौरन कोई बंदा आ जाता था कि भाई चले, गुलाम अली साहब ने बुलाया, गाना है। मैंने कहा यार मैं अभी 5 बजे आया हूँ। कहने लगे जी 5 बजे आए तो क्या हुआ, चले, बुलाया, चले जाते थे। वहाँ शेख हसन साहब बैठे हुए, उनको अरे चचा आ जाओ चचा, वो चचा कहते थे, वो तो गाने बजाते थे। तो इस तरह से किसी वक्त चैन नहीं होता था। तो यही कंटिन्यूटी अब भी है। तो सुबह को तकरीबन 1 घंटा तो लाजमी नाश्ते से पहले बजाता हूँ, फिर उसके बाद में क्योंकि थक जाता हूँ वो करके फिर सो जाता हूँ, तो फिर 9:15 साढ़े 9 बजे उठ जाता हूँ। उठ के फिर अपने हाथ से नाश्ता वाश्ता बना के 10 बजे अपने खाना वाना खा के नाश्ते का फिर अपने कुछ मूड आता है तो बजाने लग जाते हैं। बस ये चलता रहता है। जी महमूद साहब, तव्हां कुझु चयो पिए? साईं उहो ॾाढो महिनती उस्तादु आहे।
उस्ताद सलामत हुसैन खां साहब, जीअं शाहिद भुट्टो साहब ॻाल्हि कई कि हिन बांसुरी ते हिकिड़ो राग कलाक जो वॼाइणु हर कंहिंजो कमु न आहे। ही 3 माण्हू आहिनि असांजे हिन वक़्तु एशिया में जेका इहो कमु कंदा आहिनि। जी ऐं साईं जो इहो पॉज़िटिव जेको करैक्टर आहे उहो इहो बि आहे कि ही फिल्मनि जा बि कमु कंदा आहिनि। फिल्म जा जेका हुननि बि पीस ठाहींदा आहिनि कंपोज़र, उन हिसाब सां इहे फ़ौरन यादि करे वॼाईंदा आहिनि ऐं इहो कमाल आहे इन्हनि जो। क्लासिकल बि ओतिरो, लाइट क्लासिकल बि ओतिरी, ऐं जेको कंपोज़िशन जा पीसिस आहिनि सो बि ओतिरो ई वॼाइनि। सिंधी फिल्म जी ॻाल्हि हले पई थी ऐं महिनतुनि जी ॻाल्हि हले पई थी ऐं चयो वेंदो आहे त जॾहिं महिनतूं कंहिं बाकमाल जाइ ते पहुचंदियूं आहिनि त मंज़िलूं साम्हूं अची वेंदियूं आहिनि। रंग महल जी हिकिड़ी सदाबहार कंपोज़िशन आहे, मिली आहे प्यार जी मंज़िल, सभई अरमान थिया पूरा। ऐं यकीनन उस्ताद जे पंहिंजे वजूद जा बि अरमान जिते पूरा थियनि था उते बांसुरी बि पंहिंजे अरमाननि खे पूरो करे थी। उस्ताद जी वॼायल हिकिड़ी ख़ूबसूरत धुन सभु गॾिजी ॾिसूं था। जी शाह साहब,
जी सर। जॾहिं ही महिनतुनि जी ॻाल्हि कयूं था ऐं मुहबतुनि जी मंज़िल जी ॻाल्हि कयूं था त अहिड़ा वजूद असांखे सदाईं यादि रहनि था न कीअं रहे थो सॼो सफ़र इहो? क्या कहें जी, माशाल्लाह। अभी इतनी मज़ेदार ट्यून बज रही थी, बहुत अच्छी सुरीली रची हुई और बड़ी मज़ेदार, और जिस तरह से बजा रहे थे सलामत साहब, लाजवाब। ही जेके शायदि जेको हिकिड़ो तवील रियाज़ आहे या जेको तवील महिनतुनि जो सफ़र आहे इहो अॻियां पोएं नस्ल खे केतिरो फ़रोग़ ॾिए थो? ज़ाहिर आहे जेको आहे कंहिं बि सुठे म्यूज़िशियन थियण लाइ या वॾे मक़ाम ते वॼाइण लाइ घटि में घटि 10, 15, 20 सालनि जी महिनत खां घटि नथो थिए। तॾहिं को हिकिड़ो वञी को गवैयो 15, 20 सालनि जी महिनत में को सुठो म्यूज़िशियन पैदा थिए थो ऐं उनजे पुठियां बि को सुठो टीचर हुजे जंहिंजी उनजी तरबियत ऐं पंहिंजो बि उनजो ज़हन सुठो हुजे ऐं उनजो नसीब बि चङो हुजे, तॾहिं को न त अहिड़ा बि माण्हू ठासीं जिन तमामु वॾियूं महिनतूं कयूं पर उहे पंहिंजे कमरनि में ई रहिजी विया, कोन करे सघे। न करे सघिया। त उहो रूह कोन आहे न, हिन में रूह जो कमु आहे। हा जी जी, सुठी हुजे। हा, तमामु वॾी महिनत ऐं झाखोड़ खां पोइ हिकिड़ो को आर्टिस्ट पैदा थिए थो, सची ॻाल्हि ई आहे। ऐं मुख़्तलिफ़ तव्हांखे ब्यूरोक्रेट्स लखे त मिली वेंदा, लख DC मिलंदव, लख SP मिली वेंदव, पर इरशाद अली या सलामत साहब या फ़िरोज़ गुल या ज़फ़र साहब उहो हिकिड़ो ई मिलंदो अथव। वाह वाह वाह, वाह, सची ॻाल्हि ई आहे। ऐं ही ॿ माण्हू जेके आहिनि ख़ासि तौर ते सलामत साहब ऐं इरशाद साहब, हिननि सिंधी फिल्म इंडस्ट्रीअ जे 99% जेको आहे गाननि में जेको आहे इन्हनि जो वॾे में वॾो कंट्रीब्यूशन आहे, न फ़क़ति उते पर स्टेज ते बि ऐं प्लस अॼु ॾींहं ताईं कैसेट कल्चर खां वठी असांजे टेलीविज़न ताईं हिननि माण्हुनि जी जेकी आहे इहा वजह आहे। हिननि खां असीं तमामु घणो सिखियो आहे। उस्ताद साईं, ख़ासि तौर ते जेको सिंधी फिल्मी मौसीक़ी आहे उन सां एॾो तालुक़ु आहे तव्हांजो प्लेबैक सां, त कॾहिं मुश्किल लॻो कुझु का धुन का अहिड़ी कंहिं कंपोज़र चई हुजे या तव्हांखे ॾुखियो लॻो हुजे त इहो हाणे कमु कीअं थींदो? नहीं, वो मुश्किल तो नहीं लगता है। एक इतनी प्यारी मेलोडी होती हैं, जितनी भी हमने रिकॉर्ड किए बजाई हैं वो सारी, लेकिन इसमें सबसे बड़ा जो काम होता है वो हमारे लिए ये होता है, हम ये चाहते हैं कि जो तलफ़ुज़ है ना वो बांसुरी में भी निकले। अच्छा, वाह वाह, है ना। तो अब ये तो बजा ही देते हैं कि भी ये तो हो गया ना, लेकिन अगर हम इसको प्यार से बजाएं तो ये कुछ और हो जाएगा। सुभान अल्लाह। वाह मामू साहब, ॾिसो हिननि जो पंहिंजी जेकी हाणे शुरू में जेको हिन नंढिड़ो आलाप कयो जस्ट लाइक सिंधी दोहीड़ो आहे, हिननि जी पंहिंजी इहा ऐं प्लस मेलोडी, वरी मेलोडी खां पोइ उनजी पंहिंजी बि जेकी आहे उहा क्रिएशन हुन में जेके ईअं कलाम में कोन्हे। वाह, त हिननि जी पंहिंजी बि जेकी आहे हिकिड़ी जुस्तजू रूहदारी बि जेकी आहे उहा रहे थी, जेकी अञा उन्हनि सॉन्ग्स खे वधीक ख़ूबसूरत जेकी आहे उहा बणाए थी। उस्ताद, असां वटि पंहिंजे हिसाब सां वक़्तु हूंदो आहे जंहिंजे लाइ असां मतिलबु आहे त उहो पंहिंजी जाइ इतिहास ते पुॼे पियो थो, को पैगाम को नियापो तव्हां ॾियणु चाहियो, उहो सभु जेके तव्हांखे ॾिसनि था, जेके तव्हां सां वेहनि था, प्यार कनि था, शदीद मोहबत जो इज़हार करणु चाहिनि था। बस हम यही दुआ करते हैं कि अल्लाह ताला इस मुल्क को सलामत रखे और हम में आपस में जितने भी हैं हम लोगों में प्यार खुलूस दे, मोहब्बत दे, नफ़रतें जो हैं वो ख़त्म हों
और ये देखें ना, अब आप जो भी शाह लतीफ़ का कलाम ले लें आप, मोहब्बत ही सबका मोहब्बत है। प्रिया तू ही तू सबका, तो उन्होंने यही मोहब्बत का पैगाम दिया। सुभान अल्लाह। अमन का पैगाम। तो यही हम, चूंकि मैं हैदराबाद में रहा हूँ तो मुझे एक एक गली का पता है, एक एक दोस्तों का पता है। मेरे जितने दोस्त थे अब वो अल्लाह को प्यारे हो गए, लेकिन उनके बच्चे हैं, उनके और लोग हैं। तो मैं यही चाहता हूँ, दुआएं देता रहता हूँ और सबके लिए ये दुआ करता हूँ नमाज़ पढ़ के कि अल्लाह ताला इनमें सुकून प्यार दे, आमीन, अच्छे आमीन, आमीन। दोस्त बने, अच्छे हमारे माहौल में लोग आए और खुश हों, और अच्छी म्यूजिक भी हो। अच्छी म्यूजिक भी हो। अच्छी म्यूजिक होगा तो अच्छा प्यार होगा। बिल्कुल सही। असीं दुआ गो आहियूं उस्ताद लाइ, बल्कि इन्हनि सभिनी लाइ जेके असां वटि कही आया आहिनि। बेहद शुक्रगुज़ार उस्ताद सलामत हुसैन ख़ान साहब जिन जा त पाण असां वटि हिते स्टूडियोज़ में कही आया, ऐं हीअ ख़ासि निशस्त पंहिंजी जाइ ते ख़ैर सां पहुचे पई थी। शाहिद भुट्टो साहिब जिन जी महिरबानी, इरशाद अली साहिब जिन जी महिरबानी, साईं महमूद अली साहिब जिन जी महिरबानी। ख़ातिन हज़रात, धुनूं त हज़ारनि में आहिनि, ऐं उन मां पोइ जेका चूंड कजे थी त उस्ताद खे पंहिंजूं कुझु वॼायल धुनुनि में कुझु ख़ूबसूरत धुनूं दिलि जे वेझो लॻनि थियूं। उन्हनि मां हिकिड़ी धुन आहे लुटिजी वियो मुंहिंजो प्यार अला। इहा ख़बर मूंखे ॾाढी देरि सां पई, ऐं यकीनन हिननि जे कदो क़ामत जी ख़बर बि पहुचे थी, देरि सां पहुचे थी, पर बहरहाल पहुचे ज़रूरु थी। अमां खां इजाज़त घुरूं था हिन धुन ते स्क्रीन ते निगाह विझंदासीं। उस्ताद जी फ़न जी ख़ूबसूरत पज़ीराई असां ऐं अव्हां जे लाइ तमामु अहम आहे, ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया। इंशा अल्लाह अज़ीम वरी मिलंदासीं। फ़ी अमान अल्लाह। अल्लाह वाहिद।